प्रोग्राम सियासी कचहरी में असां सां गॾु अॼु मौजूद आहिनि सिंध जा नाले वारा सहाफ़ी जनाब शौकत अली मेमन साहब, ये बदीन प्रेस क्लब जा जनरल सेक्रेटरी पिया। जी साईं शौकत साहब, तव्हां कीअं था ॾिसो गुज़िरियल इलेक्शन जी विस्पत या हाणे सियासी वायुमंडल? जी 2013 जो जेको वायुमंडल हो उहो ईअं ई हो त उनमें पीपल्स पार्टी अक्सरियत सां आई ऐं उन जेको आहे सो 2013 जे अंदरि पंहिंजो सिंध जे अंदरि पंहिंजो सीएम ठाहियो ऐं पंहिंजी हुकूमत उन ठाही। पर उन सां गॾु उन टाइम जेको फक्शनल लीग जी जेका पोज़ीशन हुई उहा तमामु घटि हुई ऐं एतिरियूं जेको आहे सो फक्शनल लीग सीटूं न खणी सघियो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं सिंध जे अंदरि ॿी सियासी वॾी पार्टी आहे त उहा MQM आहे ऐं MQM बि जेको आहे सो एतिरियूं सीटूं न करे कढी सघियूं जंहिंजे करे उहो पंहिंजी हुकूमत ठाहे सघनि। पोइ उनजे करे जेको आहे सो फक्शनल लीग ऐं MQM जेको आहे हिज़्ब इख़्तिलाफ़ में रहिया, जंहिं PTI आहे त PTI बि जेको आहे सो 2-3 सीटनि खां सवाइ न कढी सघियो। जेकॾहिं नून लीग जी पोज़ीशन आहे त उहा सिंध जे अंदरि एॾी का ख़ासि न आहे ऐं छो जो उन ते उन्हनि ख़ुदि तवजा बि न ॾिनी, छो जो हुननि जो फोकस सिर्फ़ु पंजाब ई हो, सिंध न हो। जेकॾहिं सिंध ते हो कोशिशि कनि हा त 2013 में त उहो एतिरियूं सीटूं न कढी सघिया ऐं पर 2018 जी हाणे जेका इलेक्शन आहे उनमें जेकॾहिं हे कोशिशि कनि हा त हे वधि खां वधि सीटूं कढी सघिया पई। पर उन हिसाब सां हींअर जेका 2018 जी जेका ही इलेक्शन थिए पई, जंहिंमें हींअर वॾे में वॾो हिकिड़ो इतिहाद जेको आहे उहो GGA जेको ठाहियो आहे, जंहिंमें जेको आहे फक्शनल लीग आहे, पीर साईं पागारे वारा आहिनि, उन सां गॾु हिन वक़्तु ॿियो जेको सिंध में जेकॾहिं GGA जी ताक़तवर बाज़ू जेकॾहिं सम्झो वञे पियो त उहो आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा। ऐं डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जेको आहे उहो पूरी कोशिशि कनि पिया त उहे सिंध वञा एतिरियूं सीटूं कढी सघनि त उहो पंहिंजी हुकूमत ठाहे सघनि सिंध जे अंदरि जेका आहे। पर जेकॾहिं उहो हुकूमत नथा ठाहे सघनि त बि उन्हनि जी एतिरी कोशिशि इहा आहे वधि खां वधि त जेको आहे उहो पूरी कोशिशि कनि त हिकिड़ो हिज़्ब इख़्तिलाफ़ जेको आहे उहो तमामु घणो मज़बूत थी करे जेकॾहिं उहो अचे जेको पीपल्स पार्टी सां साम्हूं थी सघे। उन खां अलावा इन जी इहा बि हींअर जेको आहे से इहे चोल ॿोल हलनि पिया, ॻाल्हियूं हलनि पियूं त GGA जी इहा पूरी कोशिशि आहे त असां MQM सां जेको आहे सो इतिहाद करे ऐं उन इतिहाद खां पोइ असीं जेको आहे सो कोशिशि करियूं असीं सिंध मां सीटूं बि वधीक कढूं। छो जो सिंध जी जेका हींअर सूरत हाल आहे उहा इहा आहे त सिंध में वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो पाणी जो आहे। उहो पाणी जो जेको आहे पाणी न हुअण जेको आहे सो उहो सभु हितां जा माण्हू जेके आहिनि, सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे वफ़ाक़ खां करे नथा पाइनि। उहे चवनि था त इन में सॼो जेको आहे सो पीपल्स पार्टी जेका आहे उहा इन्वॉल्व आहे ऐं उहे जेके सखर बेराग तव्हां ॾिसो न हलिया वञो सखर साइड ते ऐं पंहिंजो मोरो इन साइड ते जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं जेके आहिनि से आबाद थियनि पियूं, जेके वॾनि वॾनि माण्हुनि जूं आहिनि, जेके मिनिस्टरनि जूं ज़मीनूं आहिनि। बाक़ी जेको आहे असांजो जेको ई पुछड़ आहे तेल जेको आहे जंहिंमें तनो अहमद खान थी वियो, मातली थी वियो ऐं पंहिंजो बदीन थी वियो, अॻियां तव्हां साहिली इलाइक़ो ॾिसो त इते जेको आहे सो पीअण जे पाणी जी पोज़ीशन तमामु जेको आहे सो ख़राबु आहे, माण्हू तमामु जेको आहे सो परेशान आहिनि। इन करे माण्हुनि हींअर पहिरीं दफ़ा सिंध जे अंदरि इहो जेको आहे सो वधि खां वधि इहा माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस आई आहे। माण्हू चवनि था त बाबा पाणी जेको न असांखे न मिलियो आहे ऐं ॿियो जेको आहे माण्हुनि जे लाइ वॾो मसइलो आहे त बाबा जेको कमनि जो जेको रेट आहे, छो जो हिन में सभ खां वधीक आसिफ अली ज़रदारी साहिब जिन जेके आहिनि उन जूं शुगर मिलूं आहिनि ऐं उन में जेको आहे जंहिंखे जेको आहे सो अनवर मजीद जेको आहे ओमनी ग्रुप आहे उहो बि आसिफ ज़रदारी साहिब जिन जो आहे त उहो कमनि जा रेट बि न मिलिया ऐं कम बि माण्हू ॾिनूं त मिलूं वधि खां वधि हिननि जूं हुयूं, उन्हनि उहे रेट न करे ॾिना माण्हुनि खे, जंहिंजे करे आबादगार तमामु घणा जेके आहिनि सो परेशान आहिनि। ऐं सिंध जे माण्हुनि में हींअर हिकिड़ी वॾी कावड़ जी लहर आहे। पर हींअर माना जेको ॾिठो वञे त भले जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि वरी गवर्नमेंट ठाहे थी पर उन मुक़ाबले में तव्हां ॾिसंदा त GGA जेकॾहिं अॻे जेकॾहिं कुझु किरोड़ वोट खयां था त हींअर उन खां बि हो इलाही वधीक जेको आहे सो वोट जी जेका क्वांटिटी आहे उहा तमामु घणी हूंदी। उहा सिर्फ़ु इन जे करे त को GGA जो कमु न आहे सिंध जे अंदरि, को GGA का तहरीक लाई आहे, सिंध जे माण्हुनि जी का ॻाल्हि कई आहे या अहिड़ो कुझु बि न कयो। हीउ सिर्फ़ु जेको आहे सो माण्हुनि जे दिलनि जे अंदरि जेके नफ़रतूं आहिनि, जेके माण्हुनि जा मसइला हल न थी सघिया आहिनि, पाणी जो मसइलो आहे, एजुकेशन जो मसइलो आहे ऐं असांजो हेल्थ जो मसइलो आहे। तव्हां सिविल अस्पतालनि जे अंदरि हलिया वञो, करोड़नि रुपयनि जूं जेके बजेटूं आहिनि सिंध गवर्नमेंट जेके रिलीज़ कयूं उहे, पर उहे पैसा रिलीज़ त थिया पर उहे जेको सही माना में ख़र्च न थी सघिया। उहे जेके मिनिस्टर हुआ उन्हनि सभु जेको आहे सो पंहिंजे हिसे पती जेके कॾहिं असां साईं मुराद अली शाह
तमामु सुठो कमु कयो, ईअं न आहे त पीपल्स पार्टी जेको आहे सो कुझु बि न कयो आहे, पर पीपल्स पार्टी रोड ठाराया, सड़कूं ठाराया। पीपल्स पार्टी जेके हर डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके पैसा ॾिना उहे यूटिलाइज़ सही न थिया। उनजे लाइ चयो इहो थो वञे दादा असांखे मथे हिसोपति ॾियणो थो पए। हाणे मथे वाला केरु आहे उनजी का ख़बर न आहे, त उन्हनि खे उहो पंहिंजो हिसोपति मथे ॾियणो थो पए ऐं उन्हनि मां न रोड ठही सघिया, न स्कूल ठही सघिया, न सिहत जो मसइलो हल थी सघियो, जंहिंजे करे माण्हू जेके आहिनि सो तमामु घणा मायूस आहिनि। ऐं अॻे त मोहतरमा सिंध बेनज़ीर भुट्टो जी हयाती हुई, मोहतरमा हूंदी, जेके बि टिकट ॾींदी हुई सिंध जे अंदरि जिते बि बीहंदा हुआ त उन्हनि जे लाइ को एॾो वॾो इशू कोन हूंदो हो। ऐं उहे कंहिंखे बि जेकॾहिं माण्हू ईअं चवंदा त भला जेकॾहिं भुट्टे ते बि जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हथु रखे त उहो इलेक्शन में घटि वेंदो। पर हाणे सिंध जी सूरत हाल जेका आहे उहा इहा न रही आहे। हाणे तमामु घणी तब्दीली आहे, चेंज आहे, माण्हू इहो चाहिनि था त जेको आहे सो वरी का तब्दीली अचे, अहिड़ा माण्हू अचनि जेके असांजा कमु कनि। हाणे तव्हां हीअं ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी ताज मोहम्मद मलाह खे टिकट ॾिनो आहे। ताज मोहम्मद मलाह जेको आहे इहो अॻे 2013 जी इलेक्शन में पीपल्स पार्टी जो एंटी हो, उनजे साम्हूं हिते बीठो हो ऐं उन 28,000 जे लॻभॻि वोट खयां ऐं 3,000 वोटनि तां ताज मोहम्मद मलाह हारायो हो। ऐं हींअर उनजो मुक़ाबिलो जेको आहे उहो क़ौमी असेंबली जी स्पीकर डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा सां आहे, जेका ख़ुदि अॻे पीपल्स पार्टी जो हिसो हुई, पर हाणे उहे जेको आहिनि सो सख़्तु नाराज़ आहिनि, जीडीए में अची हलिया आहिनि। इन करे हाणे हिते जी जेका पोज़ीशन आहे त ताज मोहम्मद मलाह खे जेके 28,900 वोट मिलिया त उहे वोट मिलिया पीपल्स पार्टी जे एंटी वोट हुआ, उहे पीपल्स पार्टी जे एंटी वोट हुआ। पर हाणे उहे जेके एंटी वोट आहिनि जेके अज़ल खां हलंदा अचनि, कंहिं ज़माने खां हलंदा अचनि, त उहे एंटी वोट पंहिंजी जॻह ते ऐं जीडीए खे मिलंदा। ऐं उन खां अलावा डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा पंहिंजी पूरी कोशिशि करे पई ऐं हिते जेके वॾा वॾा इतिहाद आहिनि, जीअं हाणे ॾिसो असां वटि 2 टे क़ौमूं आहिनि जंहिंजी वॾी अक्सरियत आहे बदीन जे अंदरि। बदीन में वॾे में वॾी अक्सरियत जेका आहे उहा सूमरा बिरादरी जी आहे। सूमरा बिरादरी जेका आहे उन जो खे को बि टिकट न मिलियो ऐं उनखे पार्टी लेवल ते पीपल्स पार्टी जे बदीन ज़िले जे अंदरि को बि जेको आहे सो ऐज़ो न मिली सघियो, को वॾो ऐज़ो ॾींहं हा कुझु कंदा। इन करे सूमरा बिरादरी तमामु सख़्तु घणी नाराज़ आहे। उनखे तव्हां ॾिसंदा जेकॾहिं उनजा माना लखनि जी तइदाद में हिते वोट आहिनि 1-2 लख या 80,000 या 50,000, पर उन वञा ईअं सम्झो त माना 80% वोट जेके आहिनि उहे जेके सो मिलंदा वञी एंटी पीपल्स पार्टी डॉक्टर ज़ुल्फ़िकार। बाक़ी 20% जेके आहिनि सूमरनि जा वोट आहिनि उहे मिलंदा ताज मोहम्मद खे। वरी जेकॾहिं तव्हां मलाहनि खे अची ॾिसो त ताज मोहम्मद मलाह ख़ुदि जेको मलाह, पर हिते मलाह हिकिड़ी वॾी कम्यूनिटी आहे बदीन जे अंदरि। सीरानी थियो, बुगड़ा मेमण थियो, हाजी अजाम थियो, साहिली पट्टी असांजी पूरी सॼी थी वई, बिंदो थियो, कटड़ थियो, इन जे अंदरि जेको आहे त मलाहनि जा घणा वोट आहिनि। पर वरी बि जेको आहे सो इहो ॾिठो वञे त मलाहनि मंझां बि 60% वोट ताज मोहम्मद खे मिलंदा ऐं मलाहनि जा 40% हेसि ताईं जेको आहिनि सो उन्हनि जा जेके वॾेरा चइजनि, ॻोठनि जा चङा मुड़ुस चइजनि, उहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सां गॾु। त उन करे जेको आहे ॾिठो वञे त इहा सीट बि जेको आहे सो पीपल्स पार्टी हितां खां हाराईंदी। ऐं जेको असांजो जेको तर्जियो आहे त मुक़ाबिलो आहे पंहिंजी जॻह ते, ईअं न आहे त मुक़ाबिलो आहे, पर उणी बि तव्हां वरी बि इहा सीट जेको आहे सो जीडीए कढींदो। वरी हिन खां असीं जेकॾहिं हाणे हलूं था पंहिंजो गुलाची जे लाइ, त गुलाची जी जेका पोज़ीशन आहे PS 74 जेको आहे उन ते इहा पोज़ीशन आहे त उते इस्माइल राहू जेको अॻु हिन खां पहिरीं मुस्लिम लीग नून जो सिंध जो सदर रहियो आहे, हाणे उहो मुस्लिम लीग नून जी सदारत छॾे करे उन पाकिस्तान पीपल्स पार्टी में गुलाची PS ते जेको आहे सो शमूलियत कई। पर हींअर ॾिठो वञे त हिन पंहिंजो इस्माइल राहू खे जेका 2013 जी इलेक्शन हुई जंहिंमें तक़रीबन 13 खनि पोलिंगूं जेके रहिजी वई हुयूं, जंहिंजी दुबारा इलेक्शन थी वई कुझु सालनि 2 सालनि खां पोइ, त उन जे अंदरि जेको आहे सो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बागी जैलो ऐं नाराज़ कारकुन जेको हो, जंहिं पंहिंजी पूरी कोशिशि कई त नवाज़ चांडियो जेको पीपल्स पार्टी जो हो उनखे हाराइजे, त हुन इस्माइल राव खे तमामु घणी जेको आहे सो सपोर्ट कई, ॾींहुं राति उनजा वर्क ऐं ॿिया उहे कया, त उहा सीट जेको आहे इस्माइल राव कटे वियो। ऐं हींअर जेकॾहिं तव्हां बलदियाती इलेक्शन खे ॾिसंदा त गुलाची जे अंदरि ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं इस्माइल राव जो पाण में इतिहाद हो, टेक हो। उन इतिहाद तहत जेको आहे सो जिते जिते गुलाची जे तहलके जे अंदरि ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा पंहिंजा कैंडिडेट बीहारिया ऐं जिते जिते इस्माइल राहू बीहारिया, त इस्माइल राहू जा कैंडिडेट हाराए विया, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जे कैंडिडेट खटियो, वॾी अक्सरियत सां खटियो। जेकॾहिं इस्माइल राहू 5 माण्हू बीहारिया त उन मां उन्हनि जूं 3 यूसियूं जेके सो हाराए विया, 2 ते उहो जेको सो बीहारियो।
त उन पोज़ीशन सां ऐं ॿियो हींअर जेका सियासी सूरत हाल जे हवाले सां ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ॾींहुं राति जेको आहे सो उते लॻो पियो आहे। त क़ौमी सीटूं केरु खटींदो बदीन मां? हा, क़ौमी जी सीटुनि जी इहा पोज़ीशन आहे त ॾिसो जेकॾहिं बशीर हाले कोटे वारो जेको PS जेको हितां जेको NA 229 जेको आहे 229 जेको आहे उन ते जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी बिहारियो आहे गुलाम अली टालपुर खे, ऐं उतां खां जेको आहे सो GDA बिहारियो आहे डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो पुटु हसान। त हाणे इहो जेको आहे इहो पंहिंजो मातली खां तव्हां अची वञो तलार खां अची वञो टंडो बागो खां समन सरकार ऐं वेंदे पंगरियो, इहे सॼो जेको पूरी पट्टी जेका आहे त हिते जेका आहे आम माण्हू जो इहो आहे त ठीकु आहे मातली में असीं जेकॾहिं हेठियूं वोट बशीर हालेकोट खे ॾियूं था त मथियूं वोट जेको आहे सो असीं ॾींदासीं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे पुट खे। त उन हिसाब में जेकॾहिं हेठी सीट उहा कढे थो ऐं मथियूं वोट जेकॾहिं पीपल्स पार्टी खे नथो मिले त ऑटोमेटिकली तलार मां बि हे खटी था ऐं टंडो बागो मां जेकॾहिं हसनैन मिर्ज़ा वॾी अचरे सां 30-35-40 वोट खणी खटे थो त इहे 40,000 वोट उहे काउंट थी वेंदा हसान मिर्ज़ा ऑटोमेटिकली। ओड़ी हिसाब सां हे मातली मां कढंदा त इहा सीट जेके ॿई NA जूं जेके सीटूं आहिनि त उहे ॿई जेको आहे सो GDA खे ॾींदा। जी त नाज़रीन असां वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक। असां सां गॾु मौजूद आहिनि साईं शौकत मेमन साहब जेके प्रेस क्लब जा जनरल सेक्रेटरी आहिनि। नंढड़े ब्रेक खां पोइ वरी कंटिन्यू कयूं। जी त नाज़रीन प्रोग्राम सियासी कचहरी में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां सां गॾु मौजूद आहिनि असांजा महिमान साईं शौकत मेमन साहब जेके प्रेस क्लब जा जनरल सेक्रेटरी आहिनि। अगरि तव्हांजो इहो तजुर्बो आहे यकीनन तव्हां सां माण्हू फील्ड में अचनि पिया, भला इहो पीपल्स पार्टी जो एतिरो ज़वाल माना छो आयो आहे जेको कल्ह जी बिलावल भुट्टे जो जलसो थियो उहो तव्हांजे अखियुनि अॻियां आहे पाण आयो, इन जा सबब कहिड़ा आहिनि? सर इन जा सबब इहे आहिनि त बदीन जेको आहे इहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ॿियो घर हो। भुट्टो साहिब लाइ जॾहिं तहरीक हली जनरल ज़िया जे दौर में इमादी जी तहरीकनि जो जेको आगाज़ थियो उहो बदीन ज़िले खां थियो। बदीन जे माण्हुनि जूं एॾियूं कुर्बानियूं आहिनि त बदीन जे माण्हुनि नंढी उमिरि में जेके वर्कर कारकुन हुआ उन्हनि कोड़ा खाधा। माण्हू अॼु बि पीपल्स पार्टी जा आहिनि, ईअं न आहे त कोई ज़ुल्फ़कार मिर्ज़ा केरु आहे, उहो पीपल्स पार्टी जो हिसो आहे, डॉक्टर फैमिला मिर्ज़ा पीपल्स पार्टी जो हिसो आहे। माण्हू सिर्फ़ु नाराज़ आहिनि, क़यादत खां नाराज़ आहिनि। छो त जेके हे 5 साल पीपल्स पार्टी जा गुज़रिया, इन खां पहिरीं जेके गुज़रिया उन्हनि जे अंदरि बदीन जे अंदरि को बि तरक़ियाती कमु न थियो। न माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं, न माण्हुनि जो जेको आहे सो उन्हनि खे जो पाणी जो मसइलो हल थियो, का बि उन्हनि जे लाइ जेको आहे सो तरक़ियाती कमु न थियो, रिलीफ न मिलियो, जंहिंजे करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पुटु बिलावल भुट्टो जेकॾहिं बदीन अचे ऐं उनजे जलसे में ऐं ईमानदारी जे बुनियादनि ते अलाह खे हाज़िर नाज़िर जेकॾहिं 4,000-3,000 माण्हू हुजनि त यकीन कयो वॾो ॾुख थो थिए। ऐं मतिलबु बेनज़ीर जो पुटु जेकॾहिं बदीन आयो आहे उनजो सबबु सिर्फ़ु इहो हो त हिते ग्रुप बंदी आहे, बदीन जे अंदरि पीपल्स पार्टी जे अंदरि ग्रुप बंदी आहे। ग्रुप बंदी हुअण जे करे तव्हां ॾिसो त DC चौक ते ताज मोहम्मद मला पंहिंजो जलसो कयो, बिलावल उते बीहारियो, ऐं वरी जेकॾहिं पीर चौक ते तव्हां हलिया वञो जितां बदीन थरपारकर, बदीन कराची, बदीन हैदराबाद जो जेको चौक आहे मेन, उते सईद अली बख्शा और पप्पू शाह जेको टंडो बागो मां 2,000 माण्हू वठी आयो, उहो उते उहो पंहिंजो जलसो अलॻि ॿ जलसा थिया, अलॻि अलॻि थिया, ग्रुप बंदी हुअण जे करे को बि नथो थिए। ऐं बदीन जी जेका सूरत हाल आहे उहो माण्हू जेके आहिनि तमामु घणा परेशान आहिनि। तव्हां थाणे ते हलिया वञो, तव्हांखे माना पुलिस ॿधी वञे, को तव्हांजो घणी साईं न आहे। तव्हां रेवेन्यू में हलिया वञो, को सर्टिफिकेट कराइणो आहे, तव्हांखे पैसनि खां सवाइ तव्हांजो को कमु नथो थिए। तव्हां सिविल हॉस्पिटल हलिया वञो त उते तव्हांखे सुई नथी मिले, दवा नथी मिले। उनजे लाइ इहो त माण्हू चाहींदा त भई हिते का पीपल्स पार्टी जे ऑफिस हुजे, को धणी साईं थिए, को वेहे जीअं वटि जोड़ी वञिबे, जितां फौरी तौर ते जेको आहे उन्हनि खे ट्रीटमेंट मिले, का दवा मिले, को दारू थिए, उहो न आहे। उहो न हुअण जे पुख्ता जे करे बदीन में 10 ॾींहं 9 ॾींहं ट्रांसफार्मर फाटे थो, लाइट न आहे। त असांजा जेके MLA रहिया आहिनि उन्हनि खे खपे आहे त पंहिंजी कोटा में उहो जेको सो कुझु वठी ॾींदा ट्रांसफार्मर, को लाइट जे लाइ असेंबली जे अंदरि वेही ॻाल्हाईंदा, या जेकॾहिं असांजे MP आहे त उनखे हिकिड़े MPA खे 5 करोड़ रुपया उनखे साल जो फंड मिले थो। जेकॾहिं उहो MPA असांजो 5 साल रहियो आहे त 25 करोड़ रुपया उन पंहिंजे हिन तरह ते ॾिसो न, बदीन जा 5 तहलका आहिनि, 5 जेको MPA हुआ 25 करोड़ जे हिसाब सां तव्हां सां लाइ त माना केतिरा पैसा वञी, ऐं 2 MLA हुआ त उन्हनि जा जेके फंड हुआ उहे जेकॾहिं हिते लॻनि। जेकॾहिं तव्हां असांजे TMA जी हालत ॾिसो, म्यूनिसिपल कमेटी जी बदीन जी जेका आहे उन में 16 करोड़ रुपया हिन खां पहिरीं DC रफ़ी कुरैशी हो जेको कढाए करे पैसा खाई वियो जो। जेकॾहिं उहे 16 करोड़ रुपया हे MPA MLA उन्हनि खां पुछंदा त बाबा बदीन जे माण्हुनि जा पैसा आहिनि,
इहे तव्हां हिन शहर में घटियूं लॻनि हा को कमु माना कमु न थियण जे करे माण्हू नाराज़ माण्हू इन करे तमामु घणा परेशान। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जे ग्रुप में के इख़्तिलाफ़ आहिनि? ॾिसो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जे ग्रुप जे अंदरि जेको आहे सो जंहिंजी अॻुवाणी सरबराह ख़ुदि पाण जेको आहे बाक़ी हुनजे ग्रुप में सिर्फ़ु अवाम आहे, ॿियो को बि लीडर न आहे। उन सां गॾु जेकॾहिं इख़्तिलाफ़ हुजे त हुनजो पुटु आहे हसनैन मिर्ज़ा, उनजो ॿियो पुटु आहे हसान मिर्ज़ा, उनजी घरवारी आहे डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जेका स्पीकर रही आहे। त इहे 4 माण्हू आहिनि जेके ग्रुप जा ख़ुदि सरबराह आहिनि। बाक़ी हिननि जे ग्रुप में ॿियो को बि अहिड़ो माण्हू वॾेराज को पंहिंजा कैंडिडेट हिननि ॾियारिया हुजनि उहे न आहे, बाक़ी सभु हिननि जे अवाम आहे। माण्हू हिननि मां इन करे ख़ुशि आहिनि त हिननि पीपल्स पार्टी जे दौर में बदीन जे अंदरि वॾा कम कया। हिननि जेको आहे तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 18 खनि सीटूं जेके आहिनि बदीन जी छोकिरियुनि खे डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा PI में एरोसिस ॾिनियूं। उन खां पोइ तव्हां हींअर बि जेकॾहिं नेशनल असेंबली में हलिया वेंदा त डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जॾहिं क़ौमी असेंबली जी स्पीकर हुई उन टाइम 31 जे लॻभॻि जेको आहे सो बदीन जा जेके छोकिरा आहिनि जेके 9 स्केल खां वेंदे 16 ताईं जेको आहे जंहिंमें असांजे दोस्त इब्राहिम चांद जो कढण जो आहे उहो हींअर 17 ग्रुप जे अंदरि आहे। नेशनल असेंबली जे अंदरि जेकॾहिं बदीन जा माण्हू वेठा हुजनि त माना इहा हिकिड़ी वॾी क़िस्मत आहे। ऐं इन जे करे बदीन जे माण्हुनि खे असिस्टेंट जेल सुप्रीडेंट जा ऑर्डर मिलिया। बदीन खे जेको आहे सो 1100 जे लॻभॻि पुलिस जूं नौकरियूं मिलियूं। त इहे जेके कम थिया इहे जेके नौकरियूं मिलियूं इन्हनि में हिननि के पैसा न वरिता उहो पीपल्स पार्टी जो दौर मिलियूं पीपल्स पार्टी पर इहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा वारनि ॾिनियूं जंहिंजे करे माण्हू हुन सां मोहबत। तव्हां ख़ुदि इन वेठा आहियो मथे तव्हांजी नज़र वॾी आहे भला कमाल खान चांद साहिब या डॉक्टर अज़ीज़ मेमन या जेके हिन टिकट न मिलियो आहे इहे उहे माण्हू आहे जेके पीपल्स पार्टी जो साथ वरितो ऐं डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे उन्हनि जी जेका ललकार हुई उनखे रोकियो हो। यकीनन हिकिड़ी दिया सूरत ते डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा पर धरने जे लाइ माण्हू नवाज़ जे एफआईआर कटियूं त हिन वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुननि खे टिकट न ॾिनो आहे। इहो तव्हां छा था सम्झो पीपल्स पार्टी नुक़सानु कयो आहे या अवाम जो नुक़सानु थियो आहे इनखे तव्हां कीअं ॾिसो जेकॾहिं सभ खां पहिरीं जेको ताजबाब पंहिंजो साईं बख्शी जमाली जेको जनरल सेक्रेटरी आहे पीपल्स पार्टी बदीन उन सभ खां वॾे में वॾी कोशिश इहा कई त उन जेको आहे अरबाब लुत्फ़ अरबाबनि जे घर में झेड़ो विधो ऐं अरबाब लुत्फ़ खे खणी अदी फरियाल तालपुर सां मुलाक़ात वञी कराई ऐं उनखे थर जे अंदरि जेको आहे अरबाब ग्रुप खे हुन तोड़े करे उन जेको आहे सो पीपल्स पार्टी खे आंदो ई तमामु वॾो जलसो थियो मिठी जे अंदरि। पर उन साईं बख्शी जमाली जेको ज़िले जो जनरल सेक्रेटरी बि आहे जंहिंजी हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे उन सां तमामु घणा माण्हू आहिनि उनखे टिकट न मिली। उनखे जेकॾहिं टिकट मिले हा त अञा कुझु उन्हनि जा चांसिस हुआ खटण जा। उनखे न मिलण जे करे साईं पप्पू शाह खे मिलियो उहे नाराज़ थी वेही रहिया आहिनि। हाणे उहो साईं बख्शी जमाली जंहिंजो PS जेको टंडो बागो आहे उते हिकिड़ी वॾी उन्हनि जी अक्सरियत आहे सलाह ते मुंहिंजो घणो असरु आहे उन्हनि जी हिकिड़ी जमाली वॾी बिरादरी आहे। त हाणे साईं बख्शी जमाली हिन वक़्तु कैंपिंग हलाए पियो अरबाब लुत्फ़ सरकार करे उहो उते वेठो आहे। बाक़ी उनजा जेके भाउ से मात वेठा आहिनि त हाणे उहो माण्हू जेके आहिनि उहे सभु माण्हू इहो तइ करे छॾियो बाबा जेकॾहिं असांजे माण्हू खे सीट न मिली असीं वोट जेको आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे कंदा एंटी पीपल्स पार्टी कंदा। इहे माना उन्हनि जूं अंदरि जूं नाराज़गियूं। हाणे कमाल खान चांद ॾिसो त बदीन जे अंदरि पीपल्स पार्टी जो को माण्हू नालो वठण वारो हिते कोन हो। सभु माण्हू जेके आहिनि ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा असांजे पाणी जा जेके मसइला आहिनि असांजे फसलनि जा मसइला आहिनि उहे माण्हू पंहिंजी तबक़ा सिंध जो माण्हू हाणे तमामु घणो होशियारु थी चुको आहे। इन करे सिंध जे माण्हुनि खे सोचे सम्झे इहो फ़ैसिलो करणो पवंदो त आया के हे 5 साल कंहिंजी हुकूमत रही असांजा कम के कया असांजे तॾे ते लॻे केरु आयो असांजे मरणे पढ़णे असांजो धणी ठीकु आहे कम न थियनि पर घटि में घटि उन्हनि माण्हुनि जे मथे ते हथु वारसी हुजे। सिंध जा माण्हू हाणे बदीन जा माण्हू तमामु घणा होशियार आहिनि उहे इहो सोचे सम्झी फ़ैसिलो कंदा त उहो वोट कंहिंखे। साईं शौकत मेमन साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं वरी ईंदड़ प्रोग्राम में तव्हांखे ज़रूरु तकलीफ़ ॾींदासीं केसी ताईं